शादी राज भरसा ॻोठ ख़लीफ़े मोहम्मद लुंड में साल 2020 खे अलविदा ऐं नए साल 2021 खे आजा करण लाइ तक़रीब कोठाई वई, जंहिंमें इल्मी अदबी सियासी समाजी शख्सियतुनि शिरकत की। तक़रीब में लाड़ जे मशहूर शुगड़न फ़कीर मेहर अली जमाली, चाचा बचल अहमदानी, फैज़ हाशमानी, अब्दुल क़यूम राहू, शाह साहब, अली बख्श डोरत, मौलवी अहमद मल्ला, हाफ़िज़ निज़ामानी जी शायरी ॿुधाए ख़ूब दादो हासिल कयो ऐं राति 12 वॻे नए साल जी आमद ते ख़ासि दुआऊं पिणु घुरी वियूं। इन मौक़े ते सिंध जे मशहूर सदारती अवार्ड याफ़्ता फ़नकार फ़कीर ज़ुल्फ़कार अली, सिंध जे क़दीम साज़ बोणीरे जे आलापन ते माण्हुनि खे झुमाए छॾियो ऐं मशहूर अलगोज़ा नवाज़ फ़नकार अरबाब अली खोसो, मास्टर नवाज़ अली नाज़ पिरे फुटी ताईं सुरनि जी वर्खा कंदा रहिया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।